हाँ ना थोड़े ना हलो ना। दोस्तों मुझे घर जे ये वेडो आवाजो है स्कूल रोशन तारा आस्ते पुट आस्ते। दोस्तों मुझे घर जे आॾो ही है रोशन तारा स्कूल ऐं मुंहिंजा ॿार जेके वॾियूं धीअरियूं उहे पढ़ंदियूं आहिनि ऐं मां कॾहिं कॾहिं उन्हनि खे वठणु वेंदो आहियां त ॾाढो ख़ुशि थींदियूं आहिनि हालांकि वेझो घरु आहे। सो हींअर बि वठणु वेंदो वञा थो उन्हनि खे ऐं मूंखे ॾिसी करे ख़ुशि थींदियूं आहिनि। हींअर मां मल्हार खे अनाया खे बि गॾु वठी आयो आहियां। हीअ स्कूल ॿियो बि आहे हिते छुटी थी वई आहे मुंहिंजे ॿारनि खे हींअर छुटी थींदी ॾिसी करे। हलिया बाबा हलिया मल्हार हलिया हलो हलो बाबा हलो हाणे मोकल थी हिननि खे। हलो हलो अचो। हाँ बैग ॾियो बैग ॾियो। अनाया खे कूलर अनाया कूलर अनाया कूलर हलो। टेस्ट छाजी थी अॼु? आस्ते बाबा आस्ते। अना पंहिंजो अनमोल जेकी आहे नंढड़ी उनखे हिकिड़ी ॻाल्हि चई पुट सुबुह जो मां तव्हांखे हाँ हिकिड़ी ग़लती कई अनमोल सो उनजी मां चयो मिस खां तव्हां माफ़ी वठिजो ऐं चइजो मिस आईंदा मां ईअं न कंदमि। ऐं अॼु उनजी रिज़ल्ट ॿुधाए थी सुबुह तव्हां छा चयो मिस खे? सही आहे ज़बरदस्त सही आहे ज़बरदस्त। हलो ठीकु आहे आस्ते बाबा आस्ते। सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे माफ़ी जेको आहे सो मिस खां अनमोल वरिती आहे ऐं माफ़ी वठणु खपे। जेकी ग़लती हुजे खणी ॿार हुजे या वॾो हुजे उनजी ग़लती हुजे त उनखां माफ़ी वठणु खपे। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे जंहिंसां हौसला अफ़ज़ाई थींदी आहे ॿार जी। हलो सही आहे। ऐं हीअ ॾिसो था अनम ॾिसो था स्कार्फ न आहे पंहिंजी स्कूल में थेले में विधल अथसि हा न। ॿारनि जी मोकल ही नंढड़ी केरु आहे? हाँ किथां जी आहे केरु आहे नालो छा अथसि? वाह वाह मिसबा। हाँ अच्छा असां पंहिंजे घर पुॼी विया आहियूं ऐं सेटिंग हले थी कपिड़ा चेंज वग़ैरह कंदा थेला वग़ैरह महिरबानी।